सिंध जी इल्मी अदबी ऐं साइंसी दुनिया 20 मई 2026 ते एक अहम शख्सियत खां महरूम थी वई आहे। जॾहिं नामियारो तालीमदान, साइंसी लेखक, मुहक़िक़, मुतरजम ऐं सिंध यूनिवर्सिटी जे ज़ूलॉजी शोबे जो अॻूणो चेयरमैन डॉक्टर अली मुर्तज़ा धारे जो लाॾाणो करे वियो आहे। हू 76 वरहनि जो हो। संदसि वफ़ात सां सिंधी ॿोली में साइंसी अदब जी हिकु अहिड़े दौर जी पुॼाणी थी जंहिं पंहिंजी समूरी ज़िंदगी इल्म, तहक़ीक़, तदरीस ऐं साइंसी शऊर जे वाधारे लाइ वक़्फ़ करे छॾी हुई। डॉक्टर अली मुर्तज़ा धारे जो रुगो हिकु उस्ताद या साइंसदान न हो, पर हू उन्हनि चंद शख़्सियतुनि मां हिकु हो जन सिंधी ॿोली में साइंस खे आम माण्हुनि ताईं पहुचाइण जी शऊरी कोशिश कई। हिन अहिड़े वक़्त में सिंधी में साइंसी किताब लिखिया जॾहिं सिंधी अदब में साइंस बाबति मयारी मवाद तमामु घटि मौजूदु हो। हिन जो यकीन हो त जेकॾहिं इल्मु माण्हुनि जी मादरी ॿोली में न पहुचंदो त समाज में साइंसी शऊर पैदा न थींदो। डॉक्टर अली मुर्तज़ा धारे जो 2 सेप्टेम्बर 1950 ते लाड़काणे में अली हसन धारे जे घर में जनम वरितो। इब्तिदाई तालीम दीनी मदरसे लाड़काणे मां हासिल कयईं, जॾहिं त मैट्रिक गवर्नमेंट पायलट हायर सेकेंडरी स्कूल लाड़काणे मां पास कयईं। BSc डिग्री कॉलेज लाड़काणे मां करण बाद 1973 में सिंध यूनिवर्सिटी जामशोरे मां ज़ूलॉजी में MSc कई। हिन रुगो साइंस ताईं पाण खे महदूद न रखियो, पर अदीब, फाज़िल ऐं LLB जूं डिग्रियूं पिणु हासिल कयूं। इल्म सां संदसि वाबस्तगी एतिरी गहरी हुई जो ज़िंदगी जे पोएं मरहले में बि तहक़ीक़ जारी रखियाईं ऐं 2006 में सिंध यूनिवर्सिटी मां PhD जी डिग्री हासिल कयईं। डॉक्टर अली मुर्तज़ा धारे जो 1974 में सिंध यूनिवर्सिटी में नेशनल डेवलपमेंट वॉलंटियर प्रोग्राम तहत उस्ताद मुक़ररु थियो। बाद में ज़ूलॉजी शोबे में म्यूज़ियम क्यूरेटर ऐं पोइ लेक्चरर तौरु ख़िदमतूं सरअंजाम ॾिनाई। तदरीसी ज़िंदगी दौरान हू हज़ारें शागिर्दनि लाइ रुगो उस्ताद न पर हिकु फ़िक्री रहनुमा पिणु रहियो। 1976 में खेसि यूनेस्को, UNDP, ICRO ऐं हंगरी अकेडमी ऑफ साइंस तरफ़ां सिलेक्टेड टॉपिक्स ऑफ मॉडर्न बायोलॉजी एंड अम्यूनो जेनेटिक्स लाइ हंगरी जे शहर में आला तरबियत जी फेलोशिप मिली। इन्ही तरबियत संदसि इल्मी शख्सियत खे आलमी सतह ते नई सुञाणप ॾिनी। 1984 ईस्वी में जापान सरकार जे मोबोशो स्कॉलरशिप तहत यूनिवर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिन जापान में 18 महीननि जी तरबियत हासिल कयईं। बाद में जापानी साइंसदाननि सां गॾिजी पाकिस्तान में मुख़्तलिफ़ साइंसी मंसूबनि ते पिणु कमु कयईं। डॉक्टर अली मुर्तज़ा धारे जो सभ खां वॾो कारनामो सिंधी ॿोली में साइंसी अदब खे हथी वठाइणु हो। हिन साइंस पब्लिकेशन लाड़काणे जो बुनियादु विधो, जंहिं ज़रिए केतिरा ई साइंसी किताब शाया थिया। हू सिंध यूनिवर्सिटी मां निकिरंदड़ रिसालनि साइंस ऐं माहौल जो एडिटर पिणु रहियो। हिन साइंसी ऐं तिबी मौज़ूअनि ते समें मज़मून लिखिया, जॾहिं त 30 खां वधीक तहक़ीक़ी मुकाला मुल्की ऐं बैनुल अक़वामी जर्नलनि में शाया थिया। हिन जो ख़्यालु हो त सिंधी समाज में साइंसी शऊर पैदा करण लाइ ज़रूरी आहे त ॾुखियनि साइंसी मौज़ूअनि खे सादी ऐं सम्झ में ईंदड़ ॿोली में पेश कयो वञे। डॉक्टर अली मुर्तज़ा धारे जो जा किताब सिंधी साइंसी अदब में बुनियादी हैसियत रखनि था। संदसि अहम किताबनि में अनोखा ग्रह, कैंसर, फर्स्ट एड, जिन्स जी साइंसी ॼाण, असांजूं अखियूं, छातियुनि जी साइंसी ॼाण, कैंसरी बीमारियूं, शरीर जी आत्म कहाणी, क़ुरान ऐं साइंस, तहफ़ुज़, माहौल ऐं इस्लाम, मौसमी तब्दीली छा आहे, जिते वेझ ना तबीब शामिल आहिनि। ख़ासि अहमियत जोॻो संदसि इहो कम बि आहे जंहिं में हिन चार्ल्स डार्विन जी इर्तिक़ाई नज़रिए बाबति पिणु किताब लिखियो ऐं सिंधी पढ़ंदड़नि लाइ इर्तिक़ा जी साइंसी नज़रिए खे सम्झाइण जी कोशिश कई। डॉक्टर अली मुर्तज़ा धारे जो रुगो उस्ताद ऐं लेखक न रहियो, पर हिन केतिरनि अहम इंतिज़ामी उहिदनि ते पिणु ख़िदमतूं सरअंजाम ॾिनियूं। सिंध यूनिवर्सिटी जे ज़ूलॉजी शोबे जो चेयरमैन, ब्यूरो ऑफ ट्रांसलेशन एंड पब्लिकेशन जो डायरेक्टर, कंट्रोलर ऑफ एग्जामिनेशन, सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जो सेक्रेटरी, फेडरल पब्लिक सर्विस कमीशन जो डायरेक्टर इंचार्ज, सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जे बोर्ड ऑफ गवर्नर्स जो मेंबर बि रहियो। 2010 में सिंध यूनिवर्सिटी मां रिटायरमेंट बाद हिन इल्मी सरगर्मियूं जारी रखियूं ऐं कुझु अरसो मीरपुर ख़ास जे हिकु तालीमी इदारे में प्रिंसिपल तौरु ख़िदमतूं सरअंजाम ॾिनियूं। डॉक्टर अली मुर्तज़ा धारे जो उन्हनि आलमनि मां हो जेके साइंस खे रुगो लेबॉरेटरी ताईं महदूद न सम्झंदा हुआ। हू माहौलियाती तब्दीली, सेहत, इंसानी जिस्म, जिनसी आगाही, माहौलियाती तहफ़ुज़ ऐं समाजी शऊर बाबति अवामी लेक्चर, वर्कशॉप ऐं लिखणियूं लिखंदो रहियो। हिन मौसमी तब्दीली ऐं ग्लोबल वार्मिंग जहिड़नि मौज़ूअनि ते सिंधी ॿोली में तमामु
जल्द लिखण शुरू कयो जॾहिं उहे बहस अञा आम न थिया हुआ। संदसि इल्मी ऐं अदबी ख़िदमतुनि जे एतराफ़ तौरु खेसि केतिरनि इदारनि पारां एवॉर्ड ऐं एज़ाज़ ॾिना विया, जिन में नेशनल बुक फाउंडेशन, सिंधी लैंग्वेज अथॉरिटी, इंस्टीट्यूट ऑफ सिंधियोलॉजी, सिंध ग्रेजुएट एसोसिएशन, डॉक्टर मोहब्बत बुरो अकेडमी जा एवॉर्ड शामिल आहिनि। डॉक्टर अली मुर्तज़ा धारेजो जी वफ़ात रुगो हिकु फ़र्द जो विछोड़ो न आहे, पर सिंधी ॿोली में साइंसी शऊर जे हिकु अहम दौर जी पुॼाणी बि आहे। हिन अहिड़े समाज में साइंस, तहक़ीक़ ऐं दलील जी ॻाल्हि कई जिते घणो करे अदब ऐं इल्म खे अलॻि अलॻि खाननि में विरहायो वेंदो रहियो आहे। हू उन्हनि उस्तादनि मां हो जन पंहिंजनि शागिर्दनि खे रुगो निसाबी इल्म न पर सवाल करणु, सोचणु ऐं तहक़ीक़ करण जो शऊर पिणु ॾिनो। डॉक्टर मुर्तज़ा धारेजो असां में मौजूदु न आहे, पर संदसि किताब, शागिर्द, तहक़ीक़ ऐं इल्मी पोरियो ईंदड़ नसलुनि लाइ रोशनी जो ज़रियो रहंदा।